हिंदू पंचायत जे अॻूणे मोज़िज़ मुखी स्वर्गवासी मुखी भगवान दास गीहाणी जी देहांत खां पोइ संदसि ॿारहे जी रोटी जे मौक़े ते मोबी पुट मुखी नानक गीहाणी खे क़रमपुर हिंदू पंचायत जो नओं मुखी मुंतखब करे बतौर मुखी जी पग ॿधाई वई। क़रमपुर गुरुद्वारा साहिब में तक़रीब जो एहतमाम कयो वियो। पग तक़रीब में इलाइक़े जे नाले वारी शख़्सियत MP सरदार मीर महबूब अली खान बिजराणी, सरदार दादा मीर ज़रियाब अली खान बिजराणी, क़रमपुर टाउन चेयरमैन मीर शिराज अली खान बिजराणी, MNA मीर शब्बीर अली खान बिजराणी जे फर्जंद मीर शाहनवाज़ खान बिजराणी, इनायत हुसैन खान बिजराणी, क़रमपुर घोसपुर कंदाकोट कश्मोर ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि जे हिंदू पंचायत जे अॻुवाणनि साफ़िन जावेद उस्मान बिजराणी, शहरनि सेठ जीवतराम, सेठ वासुदेवलाल, सेठ शंकरलाल, चौधरी नंदलाल बालाणी, सेठ सुमरलाल, दुरूलाल बालाणी, ठारचंद बालाणी, सत्यापाल दास, हरिचंद, अशोक कुमार बालाणी समेत शहरनि ऐं इलाइक़े वासियुनि वॾी तइदाद में शिरकत कई। सरदार मीर महबूब अली खान बिजराणी मुखी नानक गीहाणी खे पग जो पहिरियों वर ॾिनो। मीर शाहनवाज़ खान बिजराणी, मीर ज़रियाब अली खान बिजराणी, मीर शिराज अली खान बिजराणी, इनायत हुसैन खान बिजराणी, सेठ जीवतलाल, सेठ वासुदेवलाल, सेठ शंकरलाल ऐं ॿियनि पिंडाल में मौजूदु शहरनि इलाइक़े वासियुनि ऐं मुख़्तलिफ़ शहरनि जे हिंदू पंचायत जे अॻुवाणनि पग जा वर ॾिना। प्रोग्राम जे आगाज़ में हिंदू पंचायत जे अॻुवाणनि मुखी नानक ऐं ॿियनि सरदार मीर महबूब अली खान बिजराणी, मीर ज़रियाब अली खान बिजराणी, मीर शिराज अली खान बिजराणी ऐं मीर शाहनवाज़ अली खान बिजराणी खे सिंध जी सूखड़ी, अजरक ऐं टोपी जा तोहफ़ा पेश कया। क़रमपुर साफ़ इन सदर नेशनल प्रेस क्लब क़रमपुर जावेद उस्मान बिजराणी ऐं ॿियनि खे अजरक जा तोहफ़ा पेश कया। अॻूणो मुखी भगवान दास कुझु ॾींहं पहिरियां 96 सालनि जी उमिरि में देहांत करे वियो। स्वर्गवासी मुखी भगवान दास गीहाणी जे ॿारहे जी रोटी जे मौक़े ते संदसि मोबी फर्ज़ंद मुखी नानक गीहाणी खे पग ॿधाई वई। क़रमपुर नेशनल प्रेस क्लब जे सदर जावेद उस्मान बिजराणी ऐं 7 पारां नए मुखी नानक गीहाणी खे पग ॿधण जूं मुबारकूं पुट ॾिनियूं।